असांजी वतन जूं अजब शान आ, लखे गुल मगर हिकु गुलिस्तान आ। हिन महीने में ईंदड़ सभिनी ॾिणनि वारनि जो वाधायूं। जश्न आज़ादी ऐं रखड़ी जे ॾिणनि जूं सभिनीनि खे वाधायूं हुजनि। सावण जे महीने में अचे रखड़ीअ जो ॾिणु, भाउ ऐं भेण जे अटूट प्यार जो ॾींहुं। भेण भाउ खे नाज़ुक रेशम जो धाॻो ॿधी रिश्ते खे मज़बूत करण लाइ रखड़ी ॿधी नेड़ ते तिलक हणी ईश्वर दर प्रार्थना कंदी आहे भाउ खे कोसो वाव न लॻे त ॿिए तरफ़ भाउ भेण जे मान सम्मान इज़त आबरू जे हिफ़ाज़त जो अहद कंदो आहे। ॾिणनि वारनि जूं वाधायूं पेश कंदे अवां जी ख़िदमत में मारवी तंज़ीम तरफ़ां मल्हायल आज़ादी जे जश्न ऐं ॾिणनि वारनि जी यादगार ॾिण रखड़ी जे मौक़े ते पेश कयल प्रोग्राम जी झलक पेश कंदे मां वीना श्रृंगी ईंदड़ प्रोग्राम ताईं अवां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। माजी संस्था तव्हांजो वक़्त बि वक़्तु मुख़्तलिफ़ प्रोग्राम खणी पेश थींदी आहे। का बि संस्था जॾहिं कुझु साल अॻिते हलंदी आहे ऐं वरी हिन वक़्त जीअं मूं चयो त 14 साल माजी संस्था पंहिंजा पूरा करे रही आहे त इहा हिकु कामयाबी आहे। हूअं जीअं उमिरि अॻिते वधंदी आहे त उहा ई ओतिरी सुठी मञी वेंदी आहे ऐं कामयाबियुनि जी मंज़िलूं माजी काफ़ी तइ कयूं आहिनि। रखड़ीअ जो ॾींहुं इहो बि असांजे अॼु जे हिन प्रोग्राम जो विशेष मौज़ू आहे। रखड़ीअ जो ॾींहुं भाउ ऐं भेण जे अटूट प्यार जी निशानी आहे। सावण जे मुंद में इहो ॾींहुं ईंदो आहे ऐं भेण पंहिंजे भाउ जे मज़बूत कलाईअ ते सन्हड़ो रेशम जो धाॻो ॿधी करे भाउ खे हिकु मज़बूत बंधन में रखड़ीअ जो हिकिड़ो पहलू त भाउ ऐं भेण जे रिश्ते खे कीअं मज़बूत करे थो, पर रखड़ीअ जो हिकिड़ो तारीख़ी पहलू आहे जेको अव्हां खे बि शायदि ॼाण हूंदी, पर अॼु हिते मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि। इहो तारीख़ी पहलू ई आहे त मेवाड़ जी महारानी कर्मवतीअ मुग़ल बादशाह हुमायूं खे उन वक़्तु रखड़ी मोकिली हुई ऐं इहो पैगाम मोकिलियो हो त हुनखे गुजरात जे राजा खां ख़तरो आहे ऐं अची हुनजी मदद करे। मुग़ल बादशाह हुमायूं मुस्लमान हूंदे बि उन रखड़ीअ जी लज रखी ऐं अची करे राणी कर्मवतीअ जे हिते पहुतो। पंहिंजी सॼी सेना सां अची करे हुनजी मदद कयईं। असीं बि हिते ॾिसूं पिया त अॼु काफ़ी सॼे तइदाद में असांजी भेनरुनि खां वधीक असांजा भाइर मौजूदु आहिनि जेके असांजी हिमत अफ़ज़ाई कनि था। उन्हनि जा मां घणे खां घणा थोरा मञां। हींअर मां मिनी ऐं स्वीटी लालचंदाणी जेकी ॿ भेनर आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदसि त उहे स्टेज ते अचनि ऐं उन्हनि सां गॾु कुझु बाल कलाकार बि आहिनि। उन्हनि खे